जी बिल्कुल, असां करंतना सेंटर हैदराबाद न्याज़ स्टेडियम में मौजूद आहियूं, जिते करंतना सेंटर एहतियातन लाइ क़ाइमु कई वई आहे। उन वाले सां असां सां गॾु मुज़फ़र लुंड इंचार्ज मौजूदु आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं, हुनजो छा चवणु आहे। जी, इंस्पेक्टर मुज़फ़र हुसैन लुंड, डिस्ट्रिक्ट हैदराबाद। जी हाँ, असांखे करंतना सेंटर न्याज़ स्टेडियम जो इंचार्ज आहियां ऐं हिते जेको आहे सो इम्कानी जेको आहे सो करंतना सेंटर लॻायो वियो आहे, जंहिंमें टेंट लॻियल आहिनि, काफ़ी सभु कुझु सामान आहे। इन केस ऑफ एमरजेंसी असां वटि अहिड़ा उपाय सिंध गवर्नमेंट अहिड़ा वरिता आहिनि जेके इम्कानी जेको सो एमरजेंसी में कमु अची सघनि। असां वटि हिते तक़रीबन 24-25 बेडनि जो हिते सामान आहे। हैदराबाद में मरीज़ त आहिनि जेके करंतना सेंटर खोलिया विया आहिनि, उते अचनि पिया वञनि पिया, ठीकु थियनि पिया। अलाह जो शुक्र आहे, उते उन्हनि जी काफ़ी सुठी जॻह सां केयर कई थी वञे। असांजे हिते सेंटर में अञा ताईं को मरीज़ शुक्र अलाह जो कोन्हे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे, असांजे जेको बाला ऑफिसरनि हींअर तमामु सुठे तरीक़े सां उन कैंपेन खे हलायो आहे। फ्रंट लाइन ते बि असांजे ऑफिसरनि काफ़ी सुठियूं कोशिशूं वरितियूं आहिनि ऐं उन में असांखे रोज़ा रखाइनि बि था, रोज़ा खोलाइनि बि था, टाइम ते असांखे पंहिंजो हर शइ मिले पई। शुक्र अलाह जो। पघारनि जो कुझु इशू आहे, कुझु जीअं आऊं आहियां या मुंहिंजा ॿिया के कुझु इंस्पेक्टर्स आहिनि, त उन्हनि जो पघारनि जो इशू आहे, जेके 2-3 महीननि खां उन्हनि खे बंदि कयो वेठा आहिनि, नथा ॾियनि, त उन्हनि जो को इशू आहे। हा साईं, आउं तव्हांखे ॿुधायां त इहो हिकिड़ो वाक़ई इहो हिकिड़ो इशू हलियो आहे त जेके पुराणा इंस्पेक्टर आहिनि, 2003 जा बि आहिनि, 2006 जा बि आहिनि, उन खां पोइ 2016 जा इंस्पेक्टर प्रोमोट थियल आहिनि, उहे हिते पघारूं खणंदड़ हुआ पंहिंजनि ज़िलनि में। 2016 खां 2013 खां 2003 खां वठी उहे हिते पघारूं खणंदड़ हुआ। उन खां पोइ 2019 में जेके इंस्पेक्टर जेके न्यूली प्रोमोट थिया, सब इंस्पेक्टर थिया, उहे तक़रीबन जेके आहिनि 200-250 उहे इंस्पेक्टर आहिनि। उहे प्योरली कराची जी सीटनि ते जेको सो कराची जी सीट ते रेंज जी सीट ते उहे प्रोमोट थिया हुआ। त बाबा कराची में जेके आहिनि सीटूं घणियूं आहिनि, असां वटि उहे स्ट्रेंथ घटि आहे, त कराची जी स्ट्रेंथ ते हू सभु इंस्पेक्टर थिया। इन शर्त ते त हीअ जेके आहिनि इंस्पेक्टर थी कराची वेंदा, उते वञी ड्यूटियूं कंदा, उते वञी ही पघारूं खणंदा। अच्छा, अहिड़ी जेका असां ऐं जेके अदर डिस्ट्रिक्ट वारा आहिनि, अदर डिस्ट्रिक्ट वारा माना कंहिं ॿी डिस्ट्रिक्ट में हुननि जी पघार थी थिए ऐं हिन डिस्ट्रिक्ट में हू जेको सो खणे थो पघार, माना हिकिड़े डिस्ट्रिक्ट मां पघार खणे थो, ॿी डिस्ट्रिक्ट में कमु करे थो, उन्हनि जे लाइ बि इहो हुकुम थियल आहे त उहे पंहिंजे डिस्ट्रिक्ट में जितां हू पघार खणनि था उते वञी नौकरियूं कंदा। न्यूली प्रोमोट जेके आहिनि कराची वेंदा, उते वञी जेको पघारूं खणंदा, नौकरियूं कंदा। पुराणा जेके आहिनि उहे जेके आहिनि जंहिं ज़िले में आहिनि, जिते पघारूं खणनि था उते ई नौकरियूं कंदा, उते ई रहंदा। अहिड़ी तहक़ीक़ असां जेका असांजे हायर अथॉरिटी खे ॾिनी, असां DIG हैदराबाद खे ॾिनी, हैदराबाद जे RPO साहब खे अहिड़ी असां एप्लीकेशनूं कयूं, अहिड़ियूं IG साहब खे असां एप्लीकेशनूं कयूं, जंहिं ते IG साहब हिकिड़ी SOP असांखे ठाहे ॾिनी त बाबा जेके न्यूली प्रोमोट आहिनि उहे कराची वेंदा, जेके अदर डिस्ट्रिक्ट वारा आहिनि उहे पंहिंजे डिस्ट्रिक्टनि में वेंदा, जेके पुराणा आहिनि उहे पंहिंजी डिस्ट्रिक्ट में जिथे हू पघारूं खणंदा रहिया आहिनि पहिरीं, उते ई रहंदा। पर हिते सॼो कमु उलट थियो, पसंदि नापसंदि जी ॻाल्हि थी, ऐं पसंदि आहियां त हिते, ॿियो पसंदि न आहे त ॿाहिरि। न्यूली प्रोमोटेड हिते अॼु ताईं बि मौजूदु आहिनि, अॼु ताईं पघारूं खणनि पिया। असां जहिड़ा पुराणा ऐं एजड जेके आहियूं, कोड़ा इंस्पेक्टर, उहे अॼु ताईं बि रुलूं पिया, कॾहिं किथे 3 महीना थी वञनि, असांजी पघार बंदि आहे, असांजी लीहनि जेका था कढी छॾियूं, असांजूं LPs हुई था कढी छॾियूं, जेके अञा ताईं रुलनि पियूं। हिन एमरजेंसी में, हिन जेको सो भलारे महीने में, हिन रमज़ान जे महीने में, ईद जो मौक़ो, पर असांखे पघारूं अञा ताईं न मिलियूं आहिनि, जो असीं परेशान आहियूं। पर पोइ बि असां पंहिंजी ड्यूटियुनि ते मौजूदु आहियूं। अलाह साईं बहितर कंदो, अलाह साईं असांजे ऑफिसरनि खे उहा मत ॾींदो, उहो अकुलु ॾींदो, उहो असांखे जेको सो असांजो मसइलो हल कंदा। ज़ाहिर आहे मसइलो त उहो ई हल कंदा, असीं त कोन कंदासीं।
IG साहब खे असां ख़त लिखंदा रहूं पिया, मैसेज कंदा रहूं पिया, फेसबुकनि ते, ॿियो छा थींदो आहे, व्हाट्सएप ते, सोशल मीडिया ते, ऐं मुख़्तलिफ़ चैनल जे हिसाब सां असांजी रसाई होसि ताईं थिए, असांजो IG साहब ॿुधे, असांजो वज़ीर आला साहब ॿुधे, असांजो गवर्नर साहब ॿुधे, वज़ीर आज़म साहब ॿुधे, असांजो मसइलो हल थिए, ऐं अलाह कंदो मसइलो हल थी वेंदो असांजो, उन ते कमु हले बि पियो। मुख़्तलिफ़ ज़िला आहिनि, मतिलबु रेंज आहे पूरी, उन में हैदराबाद ज़िलो बि आहे, टंडो मोहम्मद ख़ान ज़िलो बि आहे, कराची इहो ठठो बि आहे, उन ते सिजावल बि आहे, उन ते टंडो लयार बि आहे। इन्हनि ज़िलनि जेको आहे सो न कयो आहे अमल, सिर्फ़ु जेको आहे सो मटियारी ज़िले उन ते अमल कयो आहे। उन्हनि पुराणे इंस्पेक्टरनि खे रखियो आहे, उन्हनि जूं पघारूं जारी कयूं वयूं आहिनि, नवनि इंस्पेक्टरनि खे उन्हनि कराची मोकिलियो आहे, उते हू जेको सो हुननि जो उते लीन फिक्स बि थी विया आहिनि। सिर्फ़ु मटियारी ज़िले जेको आहे उन ते अमल कयो आहे, बाक़ी हैदराबाद रेंज जे ॿिए कंहिं बि ज़िले जेको आहे उन ते अमल न कयो आहे। हिन वायरस में कुझु पुलिस वारा ज़ाहिर आहे जेके मरीज़नि सां गॾु रहनि था ऐं का बेहतियाती थिए थी त उन्हनि सां इहो मसइला थियनि था, पर शुक्र अलाह जो उन्हनि में बि उन्हनि जी रिकवरी जेका सा काफ़ी सही आहे ऐं एॾो को नुक़सानु कोन थियो आहे। लॉकडाउन जे हवाले सां ॿुधायो त पुलिस ऐं आवाम जे इख़्तिलाफ़ आहिनि हिन हवाले सां। सर ॾिसो न, असां न को लॉकडाउन असां लॻायो आहे, न को असीं खोले सघूं था। इहे असांजा मथे जेके गवर्नमेंट वारा आहिनि उहे लॻाईंदा आहिनि, असीं आहियूं इम्प्लीमेंट करण वारा। असीं माण्हुनि खे आगाही ॾींदा आहियूं, उन्हनि खे सम्झाईंदा आहियूं, उन्हनि खे चवंदा आहियूं सुठे नमूने सां, बाअख़लाक़ तरीक़े सां त बाबा जेतिरो घरनि में वेहंदो, जेतिरो तव्हां जेको पंहिंजे घरनि में करंटीन थींदा, महफ़ूज़ थींदा, आइसोलेट थींदा, ओतिरी ई बीमारी रुक बि वधंदी कान अॻिते। जेतिरी गैदरिंग हलंदी, जेतिरी जेको सो हिते असां वटि मजमुआ लॻंदा, त उहे ज़ाहिर आहे त हिकिड़े माण्हू खे आहे त उहो कई माण्हुनि खे भरे सघे थो, कई माण्हुनि खे उहा बीमारी लॻी सघे थी। ज़ाहिर आहे उन्हनि जे लाइ असीं उन्हनि खे आगाहियूं ॾियनि था। पोइ के सम्झदार आहिनि उहे सम्झनि था, के ना सम्झ आहिनि, शायदि उन्हनि खे उहा अवेयरनेस न आहे, उहे असां सां ग़लति बयानी बि कनि था, या असां सां मज़म्मत कनि था, या असांजे ख़िलाफ़ु ॻाल्हाइनि था, पर असां त उन्हनि जी बहितरी लाइ आहियूं न। असां त पुलिस फ्रंट लाइन ते बीह हुननि जी ख़िदमत कयूं था, रोडनि ते बीहूं था। हिन रमज़ान जे महीने में, हिन गर्मियुनि में, हिन कोरोना वायरस जी एमरजेंसी में रोडनि ते बीह हुननि खे आगाही ॾियूं था, हुननि खे घरनि में वेहण जी जेका सा ॿुधायूं था। ज़ाहिर आहे इहो असांजो फ़र्ज़ु आहे, इहो जेको असां फ़र्ज़ु आहे असीं निभायूं पिया। कुझु अहिड़ा वाक़िया पेश आहिनि जेके एमरजेंसी वारा उन्हनि खे पुलिस वारनि रोकियो आहे, जेके अस्पताल वेंदा हुन हवाले सां न इहे ॾिसो न, हेॾो सारो मुल्क आहे, हेॾो सारो असांजो ज़िला आहिनि, हेॾा सारा असांजा जेके सूबा आहिनि, किथे इका दुका अहिड़ो वाक़िया थियो हूंदो, पर मुंहिंजे इल्म में कोन्हे। ऐं हींअर अलाह जो शुक्र आहे त असांजे पुलिस डिपार्टमेंट में सभु एजुकेटेड माण्हू आहिनि, मेरिट ते भर्ती थी आया आहिनि, सुठा ऑफिसर आहिनि, मथे बि असांजा सुठा ऑफिसर वेठल आहिनि, ज़िले लेवल ते बहितरीनु ऑफिसर आहिनि, जिन्हनि जी असांखे हिदायतूं ॾिनल आहिनि, जेके बार बार असां वटि अचनि था, असांखे सम्झाइनि था त तव्हांजी कोलेशन हुजे पंहिंजे आवाम सां। बाक़ी इका दुका का थी वञे थी त उनखे को अहिड़ो ख़ासि को मैटर कोन्हे, जेतिरो हाईलाइट कयो वञे थो एतिरो कोन्हे। हुकूमती अहकामात SOP जे हवाले सां नथा हलनि माण्हू, उन्हनि ते तव्हां छा एक्शन? उन्हनि खे बि असीं छा कंदासूं, उन्हनि खे बि असीं इहो ई त हिदायत करे सघूं था, उन्हनि खे असीं जेको आहे सो मोटिवेट करे सघूं था, सम्झाए सघूं था। असल में छा आहे त जेतिरो ही एहतियात कंदा ओतिरो असांजे लाइ, पाकिस्तान लाइ, अवाम लाइ, सभु कंहिं लाइ जेको बहितरु आहे। लॉकडाउन जे हवाले सां ॿुधायो त सुभाणे खां पोइ लॉकडाउन में नरमी कई वई आहे, हुन हवाले सां हाणे उहो लॉकडाउन जे लाइ जेका SOP ठहंदी, या जेके उते असांखे हिदायतूं मिलंदियूं, ज़ाहिर आहे असीं अॻुवाट त नथो ॿुधाए सघां, जेका हिदायतूं मिलंदियूं उन ते असीं अमल कंदासीं। हुकूमत जेके हिदायतूं मिलनि उन्हनि ते तव्हां पूरो अमल न कयो? असां कोशिशि कई आहे उन ते अमल करण जी, वधि मां वधि कोशिशि कई आहे। छा मैसेज ॾियणु चाहींदो अवाम खे? इहो ई मैसेज ॾियणु चाहींदुसि त बाबा ही वबा जेका सिर्फ़ु पाकिस्तान में कोन्हे, पूरी दुनिया में आहे।
पूरी दुनिया में आहे। असां जेको सो थर्ड कंट्रीज़ आहियूं, जेके फ्रंट लाइन ते जेके कंट्रीज़ आहिनि, जेके सुधरियल मुल्क आहिनि, उन्हनि में बि इहा वबा आहे, उन्हनि में बि इहा जेके शइ आहे उहे बि कोशिशि कनि पिया। असां बि पंहिंजे हिसाब सां पाकिस्तान जे जेतिरी वसअत आहे उन जे हिसाब सां हीअ बि कोशिशि करे पई त असांखे वधि मां वधि करंटीन थियणु खपे, वधि मां वधि आइसोलेट थियणु खपे, वधि मां वधीक पंहिंजो ख़्यालु करणु खपे, पंहिंजे घरनि में रही सफ़ाई सुथराई जो ख़्यालु करे हिक ॿिए खे इन वबा खां बचायूं त बहितरु आहे। कल हिकिड़े हमरा शिकायत कई त कोरोना आहे कोन, अस्पताल मां वीडियो बयान जारी कई, असांखे 2 महीना थी विया, इंजेक्शन न का दवा ॾिनी अथनि, उन हवाले सां छा? न साईं, हिते बिल्कुलु इलाजु बि हले थो, दवाऊं बि ॾियनि थियूं। हीअ हेॾी सारी गवर्नमेंट आहे, हू हुन हेॾो सारा हीअ जेके इंतिज़ाम कया आहिनि कि अजाया त कोन कया आहिनि। बाक़ी जंहिंजो जहिड़ो दिमाग़ु आहे उहो ओड़ी ॻाल्हि कंदो, ओड़ी ॻाल्हि कंदो। साइंसदान आहिनि, सियासतदान आहिनि, इंटेलेक्चुअल माण्हू आहिनि, अदीब आहिनि, दानिश्वर आहिनि, इहे सभु छा चरिया आहिनि? या हिकिड़ो आम माण्हू हिकिड़ो जेको सो ॿाहिराड़ी जो या हिकिड़े शहर जो अणपढ़ियल माण्हू हिकिड़ो बयानु ॾिए थो, उहो सच आहे? हेॾा सारा पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, हीअ हेॾी सारी दुनिया में जेके हेॾा सारा पढ़ियल लिखियल डॉक्टर, इंजीनियर ऐं साइंसदान, उहे इन शइ खे मञनि था, असीं उनखे जेको सो डिनाए करे वेठा आहियूं। त पाकिस्तान में आहे बि दफ़ा घटि आहे, उनखे वधीक पेश कयो थो। बहरहाल घटि आहे, वधी बि सघे थी, घटि आहे बेहतियाती जे करे वधी बि सघे थी। जेतिरो असीं जेको आहे सो एहतियात कंदासूं ओतिरो असांजे लाइ फ़ाइदेमंद आहे। के हिते अहिड़ा जॻह आहिनि उते अवामी रश वधीक आहे, उते बि कंट्रोल न थी सघे, मार्केट वग़ैरह। बसि कोशिशि त इहा ई आहे त हर जॻह ते को थिए, कंट्रोल थिए, हर जॻह ते जेको आहे सो विढ़ी बि नथा सघूं, चई बि नथा सघूं, ऐं कोशिशि त करियूं था त मजमा न थियनि, अहिड़ी जेका सा भीड़ न थिए किथे जिते ही कोरोना पकड़िजे, कोशिशि त कजे थी। हितां जे आवाम जे लाइ तव्हां कहिड़ो मैसेज कंदा? हिते जे आवाम खे असीं इहो ई मैसेज कंदासूं त वधि मां वधि पंहिंजो ख़्यालु रखो, वधि मां वधि जेको सो गवर्नमेंट जी SOPs ते अमल करियो, घरनि में रहो, जेतिरो तव्हांखे टाइम मिलियो आहे घरनि में रही तव्हां रोज़ा रखो, निमाज़ूं पढ़ो, इबादत करियो। तव्हांखे अलाह मौक़ो ॾिनो आहे, तव्हांखे अलाह ही टाइम ॾिनो आहे पंहिंजे बचनि सां गॾु गुज़ारण जो। पंहिंजे बचनि जो ख़्यालु करियो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु करियो, पंहिंजे पाकिस्तान जो ख़्यालु करियो, पंहिंजे पाकिस्तान जे लीडरनि जो ख़्यालु करियो, उन्हनि जे चवण ते हलो। हितां जा जेके सिपाही आहिनि उन्हनि जे बारे में छा कंदो, जेके उन्हनि खे मैसेज? असांजे सिपाहियुनि खे बि असां इहो ई मैसेज ॾींदासूं त जान आहे त जहान आहे। वधि मां वधि उहे बि कोशिशि कनि त एहतियाती तदाबीरूं जेके आहिनि से उहे अपनाइनि। किथे गवर्नमेंट उते उहे शयूं ॾिनियूं आहिनि, किथे उहे शयूं न पहुतियूं आहिनि। ज़ाहिर आहे भला हिकिड़ो मास्क त वठी सघूं था असीं, अगरि कंहिंखे न मिलियो आहे त वठी सघूं था, पाए सघूं था। पंहिंजी ज़िंदगी आहे, पंहिंजे बचनि जी ज़िंदगी आहे, उन्हनि खे मद्देनज़र रखी त एतिरो त आउं बि करे सघां थो, एतिरो त को सिपाही बि करे सघे थो। इलाही जॻह ते मास्क हिननि खे पातल बि कोन्हे। हा, बेहतियाती थिए पई, बेहतियाती थिए पई, त अलाह करे उन ते जेको आहे सो अमल थिए। जेके मरीज़ कोरोना जा ज़ाहिर थियनि था उते बि पुलिस फ्रंट लाइन ते मौजूदु हूंदो आहे। जी जी, ठीकु आहे, उन हवाले सां तव्हां छा चवंदो? उन हवाले सां अलाह ख़ैरु कंदो, जेको सो मरीज़नि खे भला शफ़ा ॾींदो, पुलिस वारनि खे बि शफ़ा ॾींदो, डॉक्टरनि खे बि शफ़ा ॾींदो। बहरहाल वधि मां वधि एहतियात, वधि मां वधि एहतियात, जेतिरी एहतियात कंदा ओतिरो जेको आहे सो चवंदा आहिनि इलाज खां वधीक एहतियात कजे, परहेज़गारी कजे। परहेज़गारी सां ई इहा शइ ख़तमु थींदी। छो जो हिन जो अञा न को प्रॉपर इलाजु आहे, न को हिन जो को प्रॉपर दवा आहे, न को हिन जो प्रॉपर कोई का दवा का वैक्सीन इजाज़ थी आहे, उहा बि कोन थी आहे। यानी ख़ुदा न ख़ास्ता केस वधी था वञनि, तव्हां वटि एतिरे इंतज़ाम आहे तव्हां हुनखे माना पुलिस जे हवाले सां जे आवाम खे रदअमल रोकण लाइ? सर ॾिसो न, असां पुलिस सिर्फ़ु सिक्योरिटी ॾेई सघूं था, असां सिर्फ़ु सिक्योरिटी ॾेई सघूं था, लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन खे जेको आहे सो बहाल करे सघूं था। बाक़ी सामान ॾियणु न ॾियणु या वैक्सीन ॾियणु या क्वारंटीन जो सामान ॾियणु, इहो त गवर्नमेंट जो कमु आहे न। उहो बि जेतिरो ॾींदा उहो आवाम खे मिलंदो। आवाम जी रदअमल खे तव्हां रोके सघो था? अलाह साईं पनाह ॾींदो। अञा त आवाम जो अहिड़ो रदअमल ख़ासि ज़ाहिर साम्हूं न आयो आहे। अगरि ईंदो त ज़ाहिर आहे असांजी बि जेका सा वधि में वधि कोशिशि हूंदी उनखे असीं आवाम जे नेगेटिव रदअमल खे असीं रोके सघूं।
जी बिल्कुल, करंटीना सेंटर में जेके पुलिस या नौजवान या एहलकार पंहिंजो ड्यूटी सरंजाम ॾेई रहिया आहिनि त उन्हनि जे खाधे पीते जी बि ॻाल्हि लाज़मी आहे त खाधे पीते जे हवाले सां SSP हैदराबाद पंहिंजो ड्यूटी सरंजाम सुठे नमूने सां ॾेई रहियो आहे ऐं पुलिस जे एहलकारनि खे खाधे पीते ते गौर विचार बि कयो वियो आहे। इन हवाले सां असां मुज़फ़र लोन साहिब सां बि ॻाल्हि ॿोल थी हुई। उन्हनि चयो त असांजो करंटीना सेंटर जेके हैदराबाद में क़ाइमु थियल आहे उनजी असां ड्यूटी पंहिंजी सरंजाम ॾेई रहिया आहियूं, पर अञा ताईं असांखे का पेशेंट वग़ैरह मौजूदु न आहे। जे पेशेंट वग़ैरह आया त असांजा ड्यूटी जेके सामान वग़ैरह आहिनि करंटीना सेंटर जा सो मुकमल थी चुका आहिनि। कैमरामैन महबूब अली जमाल सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच TV हैदराबाद। जी सब्सक्राइब कयो अमांजे पंहिंजो चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.